अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आवा शागिर्दनि जी भलीकार आऊं आहियां आवां जे इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमून। प्यारा बारो, आवां पोएं लेक्चर में कीमियाई अमलन जे क़िस्मनि जो पार्ट नंबर 1 यानी 3 क़िस्म असां कीमियाई अमल जा पढ़ियासीं। अॼु असां इन जा बाक़ी रहियल 2 कीमियाई अमलन जा क़िस्म उहे अॼु असां जे लेक्चर जे अंदर पढ़ंदासीं। कीमियाई अमलन में चौथों नंबर जेको कीमियाई अमल जो क़िस्म असां वटि उहो आहे असां वटि बिटे हटाव वारो कीमियाई अमल। बिटे हटाव वारो कीमियाई अमल यानी डबल डिस्प्लेसमेंट या डबल रिप्लेसमेंट केमिकल रिएक्शन। छाखे था चऊं पिया बिटे हटाव वारो कीमियाई अमल? चए थो त अहिड़ो कीमियाई अमल जंहिंमें 2 एटम या एटमन जा ग्रुप पंहिंजूं जगहियूं मटाइन। यानी चेतो त अहिड़े क़िस्म जो कीमियाई अमल जंहिंमें 2 एटम या एटमन जा ग्रुप पंहिंजे जगहनि खे तब्दील कंदा, रिप्लेस कंदा, त अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमल खे बिटे हटाव वारो कीमियाई अमल सॾियूं था। बिटे हटाव वारे कीमियाई अमल जो मिसाल आहे असां वटि चेतो त जॾहिं असां सिल्वर नाइट्रेट खणंदासीं, सिल्वर नाइट्रेट जो केमिकल रिएक्शन कराईंदासीं असां सोडियम क्लोराइड सां। सिल्वर नाइट्रेट जॾहिं कीमियाई अमल कंदो सोडियम नाइट्रेट सां त सिल्वर क्लोरीन सां वञी करे मिलंदो यानी सिल्वर क्लोराइड ठहंदो। सोडियम वरी नाइट्रेट सां अची करे मिलंदो यानी सोडियम नाइट्रेट ठहंदो। कीमियाई अमल मां असांखे इहा ख़बर पवे पई त हिते एटमन जा जेके 2 ग्रुप आहिनि उन्हनि पंहिंजूं जगहियूं तब्दील कयूं आहिनि। सिल्वर निकरी करे क्लोरीन सां वञी करे अमल करे सिल्वर क्लोराइड ठाहे छॾियो आहे। सोडियम वरी तां निकरी करे नाइट्रेट सां मिली करे सोडियम नाइट्रेट ठाहियो आहे। इन अमल खे सॼोसीं असां बिटे हटाव वारो कीमियाई अमल। उन खां बाद में पंजो ऐं आख़िरी जेको कीमियाई अमल आहे उहो आहे असां वटि ॿरण वारो कीमियाई अमल यानी कंबस्शन केमिकल रिएक्शन। ॿरण वारो कीमियाई अमल कंबस्शन रिएक्शन मां छा मुराद आहे? चेतो त इन रिएक्शन मंझा मुराद असांजी इहा आहे त जॾहिं को बि मुरक्किब हवा में मौजूद ऑक्सीजन या कंहिं ॿी जगह ते मौजूद ऑक्सीजन सां कीमियाई तौर ते अमल करे नतीजे में कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी ठहे त अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमल खे असां ॿरण वारो कीमियाई अमल चवंदासीं। यानी को बि मुरक्किब हवा में मौजूद ऑक्सीजन सां कीमियाई अमल करे, कीमियाई अमल करे कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी ठाहे त अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमल खे असां ॿरण वारो कीमियाई अमल सॾींदासीं। इन कीमियाई अमल में तवानाई भी खारिज थींदी यानी एनर्जी जो खोड़ सारो मिक़दार असां वटि खारिज थींदो। जेकॾहिं ॿरण वारे कीमियाई अमल जो मिसाल लिखूं असां त मीथेन यानी सुई गैस, नेचुरल गैस जेका असां घरनि में ॿारियूं था उहा हवा में मौजूद ऑक्सीजन सां जॾहिं कीमियाई अमल करे थी पई त नतीजे में असां वटि कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी यानी वाटर पिण ठहंदो आहे। हाणे ही जेको कीमियाई अमल आहे इहो ॿरण वारो कीमियाई अमल आहे जंहिंमें हिकिड़ो मुरक्किब ऑक्सीजन सां कीमियाई तौर ते मेलाप करे कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी ठाहे पियो। इहो पाणी वरी स्टीम जी सूरत में इवापोरेट थी वेंदो असां वटि जेको असां वटि नज़र न ईंदो। कार्बन डाइऑक्साइड पिण गैसियस सूरत में हूंदी। यानी इहे 2 बाक़ी रहियल कीमियाई अमलनि जा क़िस्म हुया यानी बिटे हटाव वारो कीमियाई अमल ऐं ॿरण वारो कीमियाई अमल।
यानी असां के ख़बर पइजी वई त कीमियाई अमल छा के चइबो आहे ऐं उन जा कहिड़ा क़िस्म थियनि था पिया। उम्मीद पियो कयां त तव्हां खे कीमियाई क़िस्म समझ में अची विया हूंदा। थैंक यू वेरी मच।